अमेरिका ज़लील थियो, ख्वार थियो, रुसवा थियो। मज़लूम कामयाब कामरान आहे रहंदो। हक़ जी फतह थी वई। ईरान कामयाब थी वियो। ख़ुशख़बरी मुबारकूं मुबारकूं ऐं मोमिनो तव्हांखे मुबारकूं हुजनि। मौला रज़ा जी सरज़मीन कामयाब कामरान मासूम कुम सलामुल्लाह अलैहा जी सरज़मीन फातह थी वई। बेशक उन्हनि खे फातह ई थियणो हो, बेशक उन्हनि खे कामयाब थियणो हुयो। इहा आहे हक़ जी फतह, इहा हक़ जी ताक़त ऐं हक़ सदाईं सुरखरू ऐं कामयाब थींदो आहे। बातिल खे भॼणो पवंदो ऐं बातिल भॼी वियो। 24 कलाकनि जी मोहलत थो ॾियां, 48 कलाकनि जी मोहलत थो ॾियां, 5 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां। हाणे ॻाल्हि सम्झ में अची वई। जेको तारीख़ छा लिखियो, तारीख़ लिखियो त करबला जे मैदान में इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिकु राति जी मोहलत वरिती। 9 ते जंग थिए पई ऐं हुनखे चई त अॼोकी राति असांखे मोहलत ॾियो। हाणे ॻाल्हि सम्झ में आई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम हुननि खे हिकु राति जो वक़्तु ॾिनो, मोहलत ॾिनी, सोचण जी मता लश्कर यज़ीद में को हुर हुजे जेको ॿाहिरि निकिरी अचे। ऐं उहो निकिरी आयो। हिकिड़ो सिपाही अञा होॾे हुयो। सो हे ईरान बि ॾिसे थो त अञा केरु आहे जेको अञा ज़ालमनि जी सफ़नि में बीठो आहे, अमेरिका सां गॾु बीठो आहे। निकिरी अचे ज़ालमनि जी सफ़नि मां, अमेरिका जे सफ़र मां, पंहिंजो ख़ौफ़ ख़तमु करे, ड्रिज ख़तमु करे। जेको अलाह खां ड्रिजंदो आहे न, उनखे पोइ कंहिंजो बि ख़ौफ़ न रहंदो आहे, कंहिं बि ताक़त जो न। ऐं जेको अलाह खां सवाइ ॿियनि खां ड्रिजंदो आहे, बसि पोइ ड्रिजंदो रहंदो आहे। उनखे ड्रिजणो ई पवंदो। अलाह ते यकीन, अलाह ते भरवसो। अलाह मालिक आहे, ख़ालिक आहे, पालनहार आहे। जंहिंजी अलाह ते भरवसो यकीन हूंदो, उनखे का बि परवाह न हूंदी आहे, को ड्रिज न हूंदो आहे, ख़ौफ़ ख़तमु थींदो। करबला ख़ौफ़ खे ख़तमु करण जो नालो आहे। करबला गैरत थी सेखारे, करबला हिमत थी सेखारे, जुरत थी सेखारे, हुरियत थी सेखारे त कीअं ज़ालमनि सां मुक़ाबिलो करिणो आहे, ज़ालमनि सां टकराइणो आहे। 6 महीननि जी उमिरि खां वठी 90-95 सालनि जा पोढ़ा। हालांकि फ़ौज में त भर्ती जा क़ाइदा कानून, उमिरि, छाती मापींदा, कद मापींदा। हिते न छाती मापण आहे, न कद मापण आहे, न उमिरि जी का ॻाल्हि आहे। हबीब ने मज़ाहिर जहिड़ा, ज़ुहैर जहिड़ा सिपाही जेके चेलनि सां संदरो ॿधी मैदान में लही था पवनि ऐं 9 लख ते उन्हनि जी अख ई नथी ॿुॾे। ईअं तव्हां तारीख़ पढ़ंदो, तव्हांखे लॻंदो साम्हूं को लश्कर ई कोन्हे, तादाद ई कोन्हे, परवाह ई कान्हे, ख़ौफ़ ई कोन्हे। इहो ई करबला आहे। जंहिंजे पुठियां करबला हुजे, उहो अमेरिका खां छा ॾिजंदा। इहो ई जेको हुकुम हाकिम 4-5 ॾींहं हिते हुकुम फरमायो त जंहिंखे ईरान सां मोहबत हुजे उहो ईरान हलियो वञे। उनजे लाइ बि सबक़ु आहे, उनजे लाइ बि मैसेज आहे, उनजे लाइ बि दर्स आहे त असां काॾे बि न वेंदासीं। हे असांजी धरती आहे, हे असांजी ज़मीन आहे, असां हिन जा वारिस आहियूं। हे असांजो मुल्क आहे, हिन ज़मीन जा असां वारिस आहियूं। जेको रिटायर थियण खां पोइ 1 मिंट बि हिते न तरसे, उहो भली हली वञे। असांजूं क़बरूं हिते, असांजा मुक़ाम हिते, असांजा घर हिते, असांजा माइट हिते, असांजा दोस्त हिते। हिते ई दफ़न थियणो आहे, काॾे बि न वेंदासीं। सम्झी छॾे उहो जेको धमकियूं पियो ॾिए, जिन आलमनि जी बेइज़ती कई, दीवार ते लिखियलु सभु कुझु पढ़ी छॾे त अमेरिका ज़लील थी वियो, अमेरिका रुसवा थी वियो, ख़्वारो ख़राबु थी वियो। बेशक उनखे ज़लील थियणो हो, बेशक उनखे रुसवा थियणो हो। मुबारकूं ऐं मोमिनो मुबारकूं। अली वारनि जी फतह थी वई, हक़ वारनि जी फतह थी वई, करबला वारनि जी फतह थी वई, गदीर वारनि जी फतह थी वई, विलायत वारनि जी फतह थी वई, इमामत वारनि जी फतह थी वई, आल बैत जे हुबदारनि जी फतह थी वई, मज़लूमनि जी फतह थी वई। जेके मज़लूमनि सां गॾु हुया
उहे अॼु ख़ुशि थियनि ख़ुशियूं कनि।